शहदादकोट जे भरिसां ॻोठ कूड़ातो सिलरा में प्राइमरी स्कूल आहे। उन में उन जे बासर वॾेरे जंहिंजी प्लाट ते ई स्कूल क़ाइमु आहे, उन सरकार खां सरकारी नौकिरी न मिलण जे करे अॼु सुबुह जो सवेर स्कूल में अची स्कूल जे तालनि खे एल्फी लॻाए ऐं स्कूल बंदि करे छॾियो। इन मौक़े ते जॾहिं टाइम ॿारड़ा पहुता स्कूल खे बंदि ॾिसी उन्हनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं उस्तादनि समेत इन्हनि धरणो हुयो। इन्हनि शिकायत कई त अब्दुल गनी सिलरो जेको असांजे SMC स्कूल जो चेयरमैन बि आहे, तंहिं सरकारी नौकिरी न मिलण ख़िलाफ़ु असांजे स्कूल खे बंदि कराए छॾियो आहे। हिननि दांह ॾिनी त असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां बाअसर माण्हू हिन खां अॻु में बि ॿ दफ़ा स्कूल खे बंदि करे चुको आहे। हिन तालीम खाते जे आला अमलदारनि खां ऑफिसरनि खां घुर कई त अहिड़े बाअसर वॾेरे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे। साले कोसो इबरत न्यूज़ शहदादकोट।